हैदराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कयो था सलीम मलाका। सलीम, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल ही हैदराबाद के नूरानी बस्ती वारो इलाइक़ो आहे। हिते अणॼातल हथियारबंदनि फायरिंग कई आहे, जंहिं नतीजे में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। जेके मारिजी वियल आहिनि उन्हनि में ज़ुबैर उर्फ़ ज़ुबी ऐं आसिफ़ जेको आहे इहे शामिल आहिनि। शुरूआती जॾहिं फायरिंग थी त शदीद ज़ख़्मी थिया, उन्हनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो पियो वियो, जिते रस्ते में ई जेको आहे फ़ौत थी विया आहिनि हलिया। ॿुधाए पियो वञे त पुलिस जो शुरूआती तौर ते इहो चवणु आहे त हीउ जेको वाक़ियो आहे उहो जेको आहे दुश्मनी जो सबबु लॻे पियो ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ कार्रवाई कई पई वञे। जॾहिं त ॿियनि ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त हीअ जेके 2 ॼणा मारिजी विया आहिनि, इन्हनि ॿिन्ही जो जेको आहे हिकिड़ी सियासी जमात जे कारकुननि सां झेड़ो थियो हुयो ऐं उहा बि जेको आहे न कड़ी जे हवाले सां पुलिस जांच करे रही आहे। जी सलीम, महिरबानी।